ॾेई वेठो बुनियादी सिहत मर्कज़ डाडा जी PPHI डॉक्टरनि जी नाजाइज़िन ख़िलाफ़ यूसी डाडा ऐं यूसी बहादुर ख़ान चांडियो जे ॻोठाणनि जो एहतजाज सख़्त नारेबाज़ी। एहतजाज कंदड़नि मोहम्मद शरीफ़, अब्दुल जब्बार, हसन अली, सजाद अली ऐं ॿियनि मीडिया खे इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त बुनियादी सिहत मर्कज़ डाडा जे इंचार्ज PPHI डॉक्टर असां ग़रीबनि खे दवाऊं ॾियण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। असां सां तमामु ग़लत रवैये सां पेश अचे थो। असां ग़रीब मिसकीन इलाज लाइ वेंदा आहियूं त का बि तवजा न कई वञे थी। बुनियादी सिहत मर्कज़ जो मक़सदु ग़रीबनि जे लाइलाज ऐं दवा गोरी जी सहूलियत आहे, पर बुनियादी सिहत मर्कज़ डाडा ते ग़रीब मरीज़नि खे इलाज करण बदिरां धिका ठेला ॾिना था वञनि, जेका सरासर असां सां नाजाइज़ी आहे। हुननि PPHI जे आला अमलदारनि DC बदीन खां मुतालबो कयो आहे त बुनियादी सिहत मर्कज़ डाडा जे नाअहल डॉक्टरनि ख़िलाफ़ नोटिस वठी खेनि हटायो वञे, जिते सुठा डॉक्टर मुक़ररु कया वञनि त जीअं असांखे इलाज जो रिलीफ मिली सघे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। डाडा में जो डॉक्टर है वो हटाया वने, गरीब मंदी का भी हमदर्दी कोन तो करे, लेकिन डॉक्टर है मेहरबानी करे हटाया वने को दवा गोरी कोन तो दे असांखे छोला दे रवानो तो करे प्यारे प्यारे रवानो तो